नाज़रीन ख़बर के हवाले से अव्हांखे अपडेट कंदा हलूं त सखर पुलिस बागरजी वारे कच्चे में ऑपरेशन करे रात अगवा थी वियल 12 मुग़विन के बाज़ियाब करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त गुज़िरियल रात बबलो मां अगवा थियल 6 ॼणनि समेत 12 ॼणनि के बाज़ियाब करायो वियो आहे। गुज़िरियल रात हथियार बंदन बबलो ऐं सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी में 12 ॼणनि के अगवा कयो हो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं त सखर पुलिस बागरजी वारे कच्चे में ऑपरेशन करे रात अगवा थी वियल 12 मुग़विन के बाज़ियाब करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त गुज़िरियल रात बबलो मां अगवा थियल 6 ॼणनि समेत 12 ॼणनि के बाज़ियाब करायो वियो आहे। गुज़िरियल रात हथियार बंदन बबलो ऐं सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी मां 12 ॼणनि के अगवा कयो वियो हो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं। सखर पुलिस बागरजी वारे कच्चे में ऑपरेशन करे रात अगवा थी वियल 12 मुग़विन के बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त गुज़िरियल रात बबलो मां अगवा थियल 6 ॼणनि समेत 12 ॼणनि के बाज़ियाब करायो वियो आहे। गुज़िरियल रात हथियार बंदन बबलो ऐं सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी मां 12 ॼणनि के अगवा कयो वियो हो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सखर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नज़ाकत जतोई जी। नज़ाकत, 12 मुग़विन के बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे पुलिस पारां, हिन बाबति आगाह कजो। पुलिस जो चवणु आहे त डीआईजी सखर कैप्टन रिटायर्ड फैसल अब्दुल्ला चाचड़ जे हुकुमनि ते सखर ऐं खैरपुर पुलिस पारां बागरजीअ जे कच्चे वारे इलाइक़े में जारी पुलिस ऑपरेशन दौरान 12 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त एसएसपी अज़हर ख़ान जे अॻवानीअ में कच्चे जे इलाइक़े में ऑपरेशन दौरान पुलिस खे वॾी कामयाबी मिली आहे। कच्चे गुज़िरियल राति जेको आहे बचल शाह मियाणीअ मां अगवा थियल 3 मुग़विन समेत 12 जेके मुग़वी आहिनि उहे बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे सखर पुलिस जो चवणु आहे त बागरजीअ जे कच्चे वारे इलाइक़े में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में जेको आहे फायरिंग पिणु थी आहे। उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि पारां मुग़वियुनि खे ॿिए तरफ़ मोकिलियो पियो वियो त पुलिस पारां कार्रवाई कई वई, जंहिंजे नतीजे में पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबिलो थियो, जंहिंजे नतीजे में ही 12 जेके आहिनि मुग़वी बाज़ियाब कराया विया आहिनि। इन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल राति बचल शाह वारे इलाइक़े मां धाड़ेलनि पारां 3 मुग़वियुनि खे अगवा कयो वियो हो, जिन खे पिणु जेको आहे अॼु बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। नज़ाकत, का गिरफ़्तारी भी अमल में आई है या मुग़वी सिर्फ़ रीत रस्म तहत बाज़ियाब थिया आहिनि? जी, इन हवाले सां जेको पुलिस जो चवणु आहे त हिन वक़्त ताईं कोई बि मुग़वी जेको माण्हू आहे उहो गिरफ़्तार नाहे थी सघियो ऐं उन हवाले सां पुलिस जो इहो चवणु आहे त फायरिंग दौरान 2 जेके जवाबदार आहिनि या जेके धाड़ेल आहिनि उहे ज़ख़्मी थियण जा इतला आहिनि, पर हिन वक़्त ताईं को हिकु बि माण्हू जेको आहे उहो गिरफ़्तार नाहे थी सघियो। ठीकु आहे, नज़ाकत तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे आगाह कंदा हलूं त सखर पुलिस बागरजी वारे कच्चे में ऑपरेशन करे राति अगवा थी वियल 12 मुग़विन के बाज़ियाब करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त गुज़िरियल राति बबलो मां अगवा थियल 6 ॼणनि समेत 12 ॼणनि के बाज़ियाब करायो वियो आहे। गुज़िरियल राति हथियार बंदन बबलो ऐं सखर जे इलाइक़े बचल शाह मियाणी मां 12 ॼणनि के अगवा कयो वियो हो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। सखर पुलिस बागरजी वारे कच्चे में ऑपरेशन करे रात अगवा थी वियल 12 मुग़विन के बाज़ियाब करण जी दावा कई आहे। पुलिस जो चवणु आहे त गुज़िरियल राति बबलो मां अगवा थियल 6 ॼणनि समेत 12 ॼणनि के बाज़ियाब करायो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे हिकु दफ़ो ॿीहर असांजो नुमाइंदो कामरान मस्तोई। जी कामरान, 12 मुग़विन के बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे, हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुलु कयूं। गुज़िरियल राति जेको आहे बबरलो थाणे जी हद ऐं बचल शाह मां जेको आहे अगवा थियल 12 ॼणा उन्हनि खे सखर पुलिस पारां बाज़ियाब करण जी दावा कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बबरलो मां अगवा थियल मुग़विन शाहज़ेब चनो, एहसान चनो, मुजाहिद चनो, फैसल नदीम समेत जेको आहे 12 जेके आहिनि इहे ॼणा अगवा कया विया। एसएसपी सखर अज़हर मुग़ल जो चवणु आहे त गुज़िरियल राति सखर ऐं खैरपुर जी हद मां मुग़विन खे अगवा कयो वियो, जंहिंखां पोइ एसएसपी सखर पाण मुरादो ऑपरेशन खे लीड कंदे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस साण करे बागरजी जे कच्चे में ऑपरेशन कयो, जितां 12 ई मुग़वी जेके आहिनि बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराया विया आहिनि। बाज़ियाब थियल सभई जेके आहिनि मुग़वी उन्हनि जे कच्चे खां पके तरफ़ आंदो पियो वञे। वास्तव में हिन वक़्तु ख़ुशी जी लहर थियण लाइ मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल राति 12:01 जे लॻभॻि सखर ऐं बबरलो जी हदनि में जेको आहे बबरलो गड़ी पठाण वारे इलाइक़े में सखर जो जेको आहे बचल शाह वारो इलाइक़ो आहे, जितां हिकु ई वक़्तु जेको आहे 12 ॼणनि खे अगवा कयो वियो। अगवा करण बाद जेको आहे
ठीकु आहे कामरान, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।